يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون صدق الله مولانا مسلمان भाइयों अल्लाह तबारक व तआला मुझे शान मुशारा सभी के हिदायत नसीब फरमाए ईमान सराय ईमान सराय को खैर नसीब फरमाए। मेरा दोस्तों असांजे लाइ कायद रहबर रहनुमा मदीने वारो साईं सुभान अल्लाह हुजूर जी तालीम असांजे दुनिया की कामयाबी ऐं आखिरत की कामयाबी जो ज़रियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिंदगी जो को बि अहिड़ो मामलो नाहे जंहिंजी रहबरी ऐं रहनुमाई मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे न कई हुजे। हर मामले में सोने नबी जा वाज़े इरशाद मौजूद आहिनि। खुशी जो मौक़ो हुजे या गम जो वक़्तु हुजे, देश हुजे या परदेश हुजे, सेहत हुजे या बीमारी हुजे, हर हाल में मदीने वारे साईं असांजी रहनुमाई कई आहे ऐं असां उम्मती हुजण जे नाते असांजे मथां हक़ आहे बल्कि फर्ज़ आहे पंहिंजे नबी जो चयो मञो, पंहिंजे नबी जो फरमान मञो, पंहिंजे नबी जे ॾसियल रस्ते ते हलो। रस्ता खोड़ आहिनि, वाटूं खोड़ आहिनि, असांजे रस्ता आहिनि। को माण्हू हिन रस्ते सां पियो वञे, को हिन वाट सां, को हुन वाट सां पियो वञे, पर मोमिन बानो उन वाट ते वेंदो जंहिं वाट ते मदीने वारो साईं जी माण्हुनि जा हज़ार रस्ता आहिनि, हज़ार वाटूं आहिनि, असीं उन रस्ते सां उन वाट सां वेंदासीं जेका वाट मदीने वारे साईं कबूल आहे जी। ये ॻाल्हि वणे थी। हिकिड़ी हदीस तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ करणी आहे जंहिंमें लजपाल नबी पंहिंजी उम्मत खे हिकिड़ी अज़ीम तालीम ॾिनी आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा हदीस सीने में साखण जहिड़ी आहे ऐं ज़िंदगी जो दस्तूर बनाइण जहिड़ी ॻाल्हि आहे। इमाम तिरमिज़ी रिवायत आती है, इमाम इब्न माजा, इमाम बैहकी रिवायत आती है हिकिड़े ॾींहुं सोना हबीब मदीने वारा साईं पंहिंजे हवेली शरीफ़ मां निकिता ऐं ऐलान कयो सहाबा खे ॾिसी फरमायो त मन याख़ुज़ मिन्नी हाज़िल कलिमात फयअमलु बिहिन औ युअल्लिम मन यअमलु बिहिन। ये मुंहिंजा साहिबियो, अॼु मां कुझु ॻाल्हियूं तव्हांखे सेखारणु चाहियां थो। तव्हां कहिड़ो वाजिबु मुंहिंजी ॻाल्हि खे मञंदो हिते अमल कंदो ऐं इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां मुंहिंजी उम्मत ताईं अॻिते पहुचाईंदव। हुज़ूर खे ख़बर हुई त फज़लाबाद में मातरी में साईं जा आशिक़ पैदा थींदा, हुज़ूर जी उम्मत क़यामत ते थींदी। सरकार फरमाए त केरु आहे जेको मुंहिंजा ही लफ़्ज़ ॿुधे यादि करे वरी मुंहिंजी उम्मत ताईं अॻिते पहुचाए। जेकॾहिं तव्हां खां अमल न थी सघियो पर जंहिंखे अॻिते पहुचाईंदो मन उहो अमल करे। ॾिसो उहे सोने नबी जा लफ़्ज़ अॼु 1500 साल गुज़रण खां पोइ अॼु तव्हांजे साम्हूं पेश कयो। जसो जे सहाबा खे जन में ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उम्मत ताईं पहुचायूं।
थी अल्लाह बेहतर तो जाने अज अचे सुभाणे अचे रब जी मर्ज़ी आहे 5 साल अचे 5000 साल अचे 5 लख सालन खां पोइ अची अल्लाह तो जाने त करे क्या उम्मत साईं जी हलंदी न क़यामत ऐं इहे कलमा मदीने वारे साईं जा क़यामत ताईं उम्मत ते पहुचंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो मंत्री वारो तव्हां जे साम्हूं कलमा पेश कजनि था जेके नजमा नबी फरमाया उम्मत खे सेखारिया छा तव्हां तयार आहियो उहे कलमा ॿुधण में मां अरबी में पढ़ंदुसि वरी सिंधी में ॿुधाईंदुसि ऐं कोशिश कयां थो त इहे 5 ॻाल्हियूं तव्हांखे यादि करायां सुभान अल्लाह जीअं तव्हां वरी वञो त पंहिंजी घरवारी खे सेखारियो ओड़े पाड़े वारनि खे पंहिंजे यारनि दोस्तनि सां बस में वियो गाॾी में वियो पासे वारे खे इहे ॻाल्हियूं पंहिंजे यादि करे करायो जेकॾहिं तव्हांजे दिमाग़ शरीर में नथियूं वेठियूं त पोइ ॿियनि खे ॿुधाईंदव क़बूल आहे मुंहिंजे आका फरमायो त मन यख़ुज़ मिन्नी हाज़िहि कलिमात फलियअमल बिहिन्ना केरु आहे जेको मूंखां ई ॻाल्हियूं वठंदो ऐं उन ते अमल कंदो ऐं अॻिते उन्हनि खे पहुचाईंदो जेके हिन ते अमल कनि फ़क़ाल अबू हुरैरा क़ुल्तु अना या रसूल अल्लाह हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अर्ज़ कई या रसूल अल्लाह ॿुधायो मुंहिंजो वाइदो आहे मां हिन ते अमल बि कंदुसि अॻिते ॿियनि ताईं पहुचाईंदुसि فأخذ بيدي فعد 5 वो मदीने वाले साईं मुझे हथ मां वठो मुझे हथ मां वठो मुझे हीअं सरकार मुझे हथ मां वठो पोइ हीअं साईं जन आङिरियुनि ते गिणाए हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि टी ॻाल्हि चौथी ॻाल्हि पंजी ॻाल्हि आङिरियुनि ते घणे 5 ॻाल्हियूं मदीने वारे पीर मूंखे सेखारियूं ऐं उन जा नतीजा ॿुधाया त हिन ॻाल्हि ते अमल करण जो नतीजो कहिड़ो निकिरंदो फ़ाइदो कहिड़ो मिलंदो 5 ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे आका सेखारियूं मदीने वारे ताजदार सेखारियूं पंहिंजे उम्मत ताईं हुकुम ॾिनो त अॼु ताईं बि इहे ॻाल्हियूं तव्हांखे पहुचायूं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिद मुंहिंजे आङुर खां वठी साईं जन ॻणींदा पिया मूंखे सेखारींदा पिया पहिरीं ॻाल्हि इत्तक़िल महारिम तकुन अअबदन नास जेकी शयूं अल्लाह हराम कयूं आहिनि उन्हनि खां बचो वॾो आबिद तूं वॾो आबिद वॾो इबादत गुज़ार अल्लाह जो इबादत गुज़ार बणजणु चाहींदो उन्हनि कमनि खां बचजनि खे अल्लाह हराम कयो आहे जो ज़िना हराम आहे चोरी हराम आहे शराब पीअणु हराम आहे ठरो पीअणु हराम आहे बुराई गिला करणु हराम आहे हराम खाधो कुतो हराम आहे बिल्लो हराम आहे जेके शयूं हराम आहिनि न सभिनी खे ख़बर आहे सभु को ॼाणे सुञाणे थो त कहिड़ी खे हलाल आहे कहिड़ी खे हराम आहे तव्हां जेके उथण वारा आहियो ॿोलियुनि खां वॾो इल्मु तव्हां वटि अची वियो आहे हर कंहिंखे ख़बर आहे त इहे शइ हराम आहे इहे हलाल आहे मदीने वारे साईं फरमाया तव्हांखे मालूम आहे त इहे शइ हराम आहे उन हराम शइ खां बचो तव्हां वॾा इबादत गुज़ार वॾा आबिद बणिजो पहिरीं ॻाल्हि चओ हराम कमनि खां हराम शयुनि खां बचो तव्हां वॾा इबादत गुज़ार थींदव ऐं ॿिए नंबर ते मदीने वारे साईं फरमाया था बद बिमा कसम अल्लाह लक तकुन अगनन नास जेका रोज़ी अल्लाह तुंहिंजे लाइ वंडे तुंहिंजे नसीब में ॾिनी आहे बसि उन ते राज़ी थी वञ सभ खां वॾो शाहूकार सुभान अल्लाह जो रोज़ी वंडण वारो रिज़्क़ तक़सीम करण वारो हर कंहिंखे उन जे हाल मुताबिक़ ॾींदो आहे तव्हांखे मिलियो आहे ॻाल्हाए नज़र
मिलियो कोन मिलियो रोज़ी मिली रिज़्क़ मिलियो खीर मिलिया पुट मिलिया बच्चा मिलिया घर मिलियो इज्जत मिली सेहत मिली अखियूं मिलियूं हथ मिलिया पैर मिलिया छा न मिलियो आहे मिलियो न मिलियो जेके मिलियो हथ मथे खणे अलाह ॾिनो बस जेको रब ॾिनो आहे इन ते राज़ी इन ते राज़ी थियो मुंहिंजा मौला जेको ॾिनो अथई उहो भेटो किरकण कुरकण चिंछण ये हिनखे इहे मिली मूंखे न मिली हिन वरी सिधी गाॾी वरिती आहे मूं वटि वरी इहो फटफटियो आहे हिन वरी टूटी गाॾी वरिती आहे मूं वटि मेराण गाॾी आहे न भला हुनखे टूटी या तोखे मेराण त आहे न लखे माण्हू त मेराण कोन्हे का लखे माण्हू आहिनि जन वटि उहे नेमतूं कोन्हनि जेके तव्हांखे रब ॾिनियूं आहे कि न केॾीमहिल गौर त करे ॾिसो न केतिरा अलाह तव्हांजे हिसाब कया आहिनि केॾियूं रब नेमतूं कयूं आहिनि या न बसि जेको रब ॾिनो आहे उन ते राज़ी अल्लाह सां राज़ी रहो अल्लाह वरी तव्हां सां राज़ी जे तव्हां अल्लाह सां रब जे ॾिने ते रब सां राज़ी थी वियो न अल्लाह जो वाइदो तव्हांखे अञा वधाईंदुसि त कुल अगनना सभिनी माण्हुनि मां वॾा शाहूकार तव्हां बणिजी वेंदो जे अल्लाह जी रज़ा में अल्लाह जे वंड ते रब जे तक़सीम ते रब जी विरासत ते राज़ी थी वञो तव्हां वॾे खां वॾा शाहूकार सुभान अल्लाह जी अल्लाह तव्हांजे इलाइक़े जो वॾेरो आहे तव्हांजे ॻोठ चवणो छा हालती जेका बटई थी थिए उन मां चए थो मूंखे छली रंग थी ॾियो मुंहिंजे हुतां कम त जो एॾे उन जे नाले ते थो निकिरे पैसा उन जे खाते में न वञनि तव्हांजा पैसा खाई थो वञे ग़रीबनि आहिनि जा जिनर पाट कपिड़नि वारनि जा पैसा खाई थो वञे बैंक ते वञो था त वॾेरो बीठो आहे त बैंक खे थो चए मूंखे कर्ज़ ॾे मूंखे कर्ज़ ॾे मां गाॾी थो वठां कर्ज़ ते केॾी महिल कर्ज़ थो वठे त ॿिचूं हाण थो कयां मूंखे बैंक खां कर्ज़ थो घुरे इहो तव्हां जेके वॾेरो सम्झो आहे न इन जहिड़ो मुहताज ॿियो ख़ुदा जो कसम केरु कोन्हे तव्हां इन खां वधीक सखी आहियो तव्हां वधीक ख़ुशहाल आहियो जो तव्हां मुहताज ते तव्हां ईअं सम्झो सिंधी में चवंदा आहिनि अछी पग में बस अंदरि मिड़ई हकड़ियूं वॾेरे जी वॾेरप न ॾिस उन जा बंगला न ॾिस उन जूं वॾियूं गाॾियूं लैंड क्रूज़र न ॾिस पर उन जो अंदरियो हाल ॾिस त इन जहिड़ो मोहताज इन जहिड़ो कर्ज़ी इन जहिड़ो मर्ज़ी इन जहिड़ो परेशान ॿियो केरु कोन्हे को तूं दाल मानी खायूं लत खोलियूं सुतो ओ कुकर बोड़ गुलाल खायूं में निंड जी गोरीअ खां सवाइ उनखे एयर कंडीशन बंगले में उनखे नरम गरम बेड ते निंड नथी अचे जेसी नशे जी गोरी नथो खाए ॿुधा त ख़ुशहाल तूं आहीं आऊं ख़ुशहाल तव्हां इन्हनि वॾेरनि अमीरनि जो ज़ाहिर ॾिठो आहे पर अंदरि त वेठो वञी ॾिसो त इहे केतिरा परेशान आहिनि केतिरियुनि ग़लतियुनि में असांजे लाड़ जो हिकिड़ो वॾो ज़मींदार गुज़रियल कंहिं गवर्नमेंट में उहो वज़ीर बि थी रहियो मां नालो न खणंदुसि वॾो ज़मींदार ईद जे ॾींहुं माण्हू मिलण वियुसि त उन्हनि खे पियो चए त वाह तव्हां सम्झंदा हूंदो त मां हेॾो वॾो आहियां हेॾो अमीर आहियां हेॾो आहियां पर कसम सां मां ईद जे ॾींहुं चवां हे जेके कपिड़ा पायूं वेठो आहे न ईद जे ॾींहुं ॿुधा जे मुंहिंजो हिते मदीने वारो बंगलो हैदराबाद वारो बंगलो कराची वारो बंगलो खपायां त मुंहिंजे बैंक जो कर्ज़ कोन लंदो मां एतिरो करंदी आहियां ईद जे ॾींहुं कसम सां थो चवे पंहिंजे हारियुनि खे त हे कपिड़ा उधारा पायूं वेठो आहियां बेटा इन खां त तूं घणो ख़ुशहाल मदीने वारो साईं जो फरमाए जेको अल्लाह तव्हांखे ॾिनो आहे न उन ते राज़ी थी वञो तव्हां जहिड़ो शाहूकार तव्हां
जो बड़े वो तमा जो मम्मी जो को आहे वो ना जला जो तकसीम देगा सुभान अल्लाह ताकि अगर पोती है ना पोती सब्जी है ना सब्जी के न समझी तो मैं बड़ी समझाया समझी पहले नंबर ते मदीने वाले साईं फरमाता हराम कमर का बचो ता फटा हाफिज है बे नंबर ते मदीने वाले साईं फरमायो त तमा अल्लाह जे फंड विरासत तकसीम ते रासी थियो ता फटा शाहूकार नहीं गाली याद भी है प्री बयान किया याद बिचू ने तो पूरी मगरी बयान किया ती गाल को मुझे आगा फरमायो वहसिन इला जारिका तकुन मुमिना पंजे पाड़े वारे सा हल्लो सुलूक रखो पाड़े सरीका पाड़ो पाड़ो पासे वाले को उन्हें सा हल्लो हल्लो मुमिन पानी दिया वो पानी का कई अंदाज है एकड़ो ताजे घर सा घर बैठा कियो पाणो तमा बस में बैठा हो एक सीट ते ताविच में बैठा एक बैठो है एक बैठो ये ताजा पाली सी वो चाहे दिन कला कर देला चाहे मातरी का हैदराबाद ताई मुने कला जो बंदा पर ये कला ते ये कोई ताजा पाले सी घर वाले के कथा के पासे में आ ये अपना के पाले से बेटा और अंदाज हो गया तो कितना का पानी श्री दी दा मोल साईं फरमांदा पंजे पानी श्री पासे वाले सा सुठो सोलो सुलूक रखो ता मोमिन कुरान शरीफ में खुद पानी में जंग में साल के कुरान के बारे में नंद पेड़े किरण जी ने कही गया कुरान में खुदा आवाज घड़वाली की पाड़े से मिला पाड़े में बैठी आता ये अपना ने पाड़े की साथिया नहीं आता उन्हें सा जिस चेहरा होते सीधे छोटो छोटो को तामो मिला घर के पाड़े में जो रहे तो उन्हें सा सोनो सुनो गयो तामो मिला ता जे सांप साथ मिले वो किए जो साथ पंजे दिए जो साथ तलाक जो साथ उम्र जो साथ जे जो साथ तवा के साथ निभायो साथी सा सुठो हलो पाड़े सा हलो हलो तवा मोमिन सुभान अल्लाह गाल समझो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये तीसरी गाल चौथी गाल साईं फरमाइंदा वअहिब लिन्नास मा तुहिब्बु लिनफ्सिक तकुन मुस्लिमा जेका शे पंजेला पसंद कयो था वो ये मुसलमान जेला पसंद कयो तवा मुसलमान जेका तमा के वणे थी जेका तमा के पसंद अचे थी ये मुसलमान जेला उहा शे पसंद कयो ता मुसलमान सुभान अल्लाह ताजी इज्जत ताके वणे थी ताजो घर ताजो बच्चा ताजो माल ताजी दौलत ताके वणे थी न ये की दौलत ये जा बच्चा ये जो घर ये जी इज्जत ये जो दीन ये जो माल उन्हें के दिए हिफाजत करो ये पंजे घर पंजे माल पंजे बच्चन की हिफाजत ये मुसलमान बंदे जो गुर्र का मुसलमान अल मुस्लिमो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही मदीने वालों पीर फरमाए तो मुसलमान हुआ जे हथ का ऐ जे ज़बान का ॿिया मुसलमान बचल हुजनि इहो मुसलमान कलमो भली पढ़े नमाज भली पढ़े रोज़ो भली रखे हज भली करे अचे अहिड़ा नबी कलबिया पढ़ंदो मक्को मदीनो मिना अरफात भली घुमी अचे पर जेकॾहिं उनजे हथ खां उनजे ज़बान खां ॿिया मुसलमान बचल न आहिनि इहो मुसलमान न आहे भली मक्को मदीनो भेट
घणी बारी चार ऐं पंजी आख़िरी ॻाल्हि साईं फरमाइनि था वला तुक्तिर दिहक فإن كثرة الضحك تميت القلب घणा टहक न ॾे टहक दिल खे मारे छॾींदा आहिनि घणा टहक न ॾे टहक दिल खे मारे छॾींदा आहिनि टहक ॾेई खिलण वॾो वात पटे ऐं पंहिंजो इहे टहका लॻाइण इहा जाहिल माण्हुनि जी निशानी ॼट माण्हू गाफ़िल माण्हू अल्लाह जे ज़ात जे जबारियत ऐं कहानियत खां बेख़बर माण्हू वॾा टहक ॾेई खिलंदा आहिनि पर मोमिन टहक न ॾींदो आहे टहक दिल खे मारे छॾींदा आहिनि मोमिन मुर्ग कंदो मुर्गण चेहरे ते मुल्क हुजे चेहरे जो हुस्न चेहरे ते मुल्क हुजे इहो चेहरे जो हुस्न ऐं वधीरे वारे साईं फरमायो त अत तबस्सुम बि अखीक सदक पंहिंजे मुस्लमान भाउ खे ॾिसो इहो मुल्की विहारियो जहिड़ो तव्हां उठ ख़ुदा जे रस्ते में फेरा कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा मदीने वाले साईं की आदत मुबारक हुई अक्सर करे मुर्तदे नजर हवेली में निकला मुर्तदा बीता बाहर निकलना मुर्तदा कैसा मिलदा मुर्तदा मिलदा दुश्मन अचे दोस्त अचे गुलाम अचे शागिर्द अचे घरवारी अचे नंढो ॿार अचे मदीने वारो साईं मुर्तदे नजर अॼु ताईं मदीने वारे साईं जी उहा मुल्क बरक़रार अॼु बि जेकॾहिं के आशिक खे के मोहबत वारे के ख़्वाब में सोने नबी जी ज़ियारत थिए त हुज़ूर सां मुल्क ते सुभान अल्लाह उम्मत में लखे आशिकनि खे दीदार थिया आहे उन्हनि पंहिंजी ॻाल्हियूं किताबनि में लिखियूं बि आहिनि जन बि लिखी आहे उन्होंने ईअं लिखियो आहे त जेॾीमहिल सोने नबी ते मुंहिंजी नज़र पई त हुज़ूर मुल्क सुभान अल्लाह हसीन चेहरो ऐं लाल लफड़ा ये गुलनि में गुलाब जाने जाना वो शाह जगन में तो जो सही जवाब न जॾहिं निहारी तो मुर्गी निहारी दिलियों हज़ारे हबीब झलक ॾिठी जे मिठाई हशर जो न ते हिसाब न जाने जाना वो शाह जगन में तो जो सही जवाब न आयशा सिद्दीक़ा साईं ने फरमाए सेको पे लिन कपड़ो सिपा पई रात जो वगड़ो ये हवा जो झुको आहे बियो उठावी ऐं मुंहिंजी उहा सुई किरी पई सुई मुंहिंजे हथ मां किरी पई बियो पुछामी वियो ईअं हथोराड़ियूं पई ॾियां सुई हथ न पई अचे ओचितो मुंहिंजो मदीने वारो साईं हुज़ूर मुर्किया साईं के दंत मुबारक जी चोटी ज़ाहिर थी अमा साईं की फरमात मुंहिंजो कमरो रोशन थियो नूर में नचला थी विया सुई ते खयो पर सुई में सको विझी वियो सुभान अल्लाह कुर्बान वंदे मुस्तफा जी कुर्बान वंदे मदीने वाले साईं दे मुल्क सुभान अल्लाह करे इन सभिनी
जमात के मदीने वाले साईं जो दीदार थे मुक़द्दर चेहरे जी सर सभी मोमिन के ज़ियारत चाहे ता के ज़ियारत थे मदीने वाले साईं जो दीदार चाहे था जे नबी जो कलमो पढ़ो एक बेरो तो सोने की ज़ियारत चाहे था कसरत सा दुरूद पढ़ो खड़ो दुरूद पढ़ो रात दी दुरूद सलात पढ़ो जेके दुरूद पढ़ंदा है उन्हनि खे मदीने वालो साईं पर्दा हटाए पर दीदार सुभान अल्लाह हज़रत शाह होसरी कलंदर रहमतुल्लाह अलैह इंडिया जो पानीपत जो शहर आहे उतो जो बुजुर्ग हुयो हज ते जेॾी महिल हज कई हज जा मनासिक पूरा थिया हाणे मदीने वञे पियो उन वक़्त में काफ़िला निकिरंदा उठनि घोड़नि जा काफ़िले ते माण्हू भाड़ो ॾींदा पोइ 8 ॾींहं लॻंदा मके खां मदीने शरीफ़ 8 ॾींहं 8 मंज़िल हूंदी सोची त वञा मदीने वरी उठ ते चढ़ा घोड़े ते चढ़ा महबूब जे वतन ते छो क्या कर वञा मीर मदीने जे साईं दे प्यादल पंध हज़ार कया प्यादल पंध हज़ार कया प्यादल पंध हज़ार कया दिल थी चवे दीदार कया ओ दिल थी चवे दीदार कया वो मीर मदीने जे आका दे प्यादल पंध हज़ार कया एकड़ो थेलो खयो उनमें खजूर हुई सुकल मानी हुई जव हुई सतू हुया पानी हुयो सफ़र 8 ॾींहं जो आहे इहो पाण सां थेलो खयो ऐं पंध निकिरी सुभान अल्लाह पंध हलंदे हलंदे विच में हिकिड़ो इलाइक़ो अचे थो रेगिस्तान जेको पुराणो रस्तो बदर शरीफ़ वारो आहे उन में अॼु बि तव्हां ईंदो त रेगिस्तान जे असांजे थर जूं भिटूं आहिनि न उमरकोट जे परियूं जीअं इस्लामकोट जे परियूं थर जूं भिटूं आहिनि अहिड़ो हिकिड़ो थर जो वारियासो इलाइक़ो मके मदीने जे विच में अचे थो जंहिं महिल उते रेगिस्तान में आयुसि हवा गर्मी थी काढ़ो हवा में रस्ते जा आसार ॾिसी वेंदा आहिनि मुखों रस्तो भुलिजी रस्तो उन रेगिस्तान में वारी के दड़न में रस्तो भुलिजी हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं 4 ॾींहं भटकंदो वञा त उत्तर के ओभर के ओलह के ॾखिण रस्तो हथ लाइ भटकंदे भटकंदे 8 ॾींहं थी विया पाणी बि ख़तम थी वियो खजूर जेको सामान कयो हुयो उहो ख़तम थी वियो हाणे गर्मी काढ़ो शिद्दत लुक में लगे वारी तपे बाह वांगुर ऐं तव्हां सम्झो त पाणी बि न हुजे उंज लगे काढ़ो हुजे पतो सिज जी तपश ऐं वारी जी गरमाइश माण्हू जो छा हाल थींदो चईं बेताबी में बेकरारी में पाणी ख़तम थी वियो बदल में हलण जी कुवत न रही हिकड़े वारी के दड़े ते चढ़ी थी निहारिया पियो त मन किथो मुनारो मदीने वाले जो मन किथो सोने नबी जी दरबार नज़र अचे दरबार मदीनो छे किथे मां किथे तरफ कि ये मथे निहारी दे खश अची वियो उन्जे भूख जे करे शिद्दत गर्मी जे करे खश अची वियो ओ ओडी मल रण कयम त या रसूल अल्लाह मरण का नथो मरण का अग में हिकड़ो भेरो ताने मुखड़े जो दीदार हिक भेरो ताने मदीनो ॾिसां मस्जिद नबवी में पर हिकड़ो भेरो सजदो किया या रसूल अल्लाह तेसी नंबर आते से जो दीदार सुने भिटाई उन्हें की तर्जुमानी की सुभान अल्लाह मौला मदीनो दिखार कोई भली मार लहने हो जा गाय खड़ने हे मौला मदीनो दिखार कोई भली मार लहने हो जा गाय खड़ने
ऐ पिंजरो पाक रसूल जो दातर साके तूने खारे ओए भली मार लहने ओ जा गाय फिरने जब मदीने में आया फिर मैं लुढ़ कर आया या रसूल अल्लाह मारा कागो निकलो मेरे ऊपर ज़ियारत कराया जिये सबड़ा कंदे रोंदे गशत किरी पानी के तले थे किरी बेहोश थी खबर न पई केतरी देर बेहोश रह जी पजेन वाला मुझे अख खुली न गशी मना अख खुली किरियो हुस वालिए ते दड़े ते उच्च उस तक की झोली ये जो पत्ते देर के साथ वक्त हवा रोचे मदीने वाले साईं मनी झोली में साईं फरमाइंदा बच्चा गुरु से मतलब में कैसे पूछी उम्मती के कंडो पैर में मिल गए मुझे साईं के सी खबर पड़े सब करे तपनल जीव जीव जवे बेचारन जो चारो जिको सारे जगह जो सहारो साईं मदीने वालो इधर बढ़िए बच्चे बिहार में हुजूर मुल्क हुई मसाल के बोला सुन नबी जो मुल्क महबूब मिठा तुझे मुर्गन तामा सदके अमाशस दी गाले सुईन तमा सदके तो बच्चा बोला सर कब में कर तो कैसी ना मदीने पूछा सरकार के हाथ में प्यालो पानी ये मुझे बात करते लगाए भुख पीतम उन्य भलाई नहीं भुख भलाई नहीं थक भलाई जिससे के ताजगी सरकार अदमा की मिठाई होती जिस पर मैं ही थे मदीने में ये जो आंगन जो इशारों के उनसे तो गुंबद कदर आई मस्जिद जा मुनारा हुजूर मुझे नजरों का वशीदा थी गया तो मैं को हजूर से सामने मस्जिद नबवी मदीना शरीफ सुभान अल्लाह अल्लाह करे शबसा सदनी के मदीने वाले साईं मदीना उन्हें मुल्क अंदर चेहरे की हर मोमिन के हर आशिक के यकीन मस्जिद में बैठा अल्लाह करे शबसा सदनी के जिंदा ये चाहिए था दीदार थे तको घणी सलात पढ़ो दुरूद पढ़ो मदीने वाला साईं खुश थींदा है न उन उम्मती साने को कसरत से दुरूद पढ़ो पंजी गाल साईं हज़रत अबू हुरैरा के फरमाया अबू हुरैरा या गाल मुनी उम्मत में पहुंचाए जाए पंजी गाल या त घणा टहक नने टहक दिल के मारे पंज गाल उम्मत जे ला हुजूर जो पैगाम मोकिलियो पंज गाल पहले नंबर ते याद हराम कमर का बच तो वडो आबिद है बे नंबर ते जे कोला अदनो आमने रोजी ते राजी थी तो वडो शाहूकार है क्यों पानी वारन सा भलो सलूक कर तू मोमिन है अजो तो शाबाश देखो पंजेला पसंद करी तो बेजेला पसंद कर तू सच्चो मुसलमान है पंजी गाल टक नहीं घणा टक करे तो टक दिल के मालिक है टक करे गुर कदर चेहरे साहब ये पंज गालियों मदीने वाले साहब को पैगाम पहुंचो तमाम के दिल तक पहुंचाई ना इंशाअल्लाह अल्लाह करीम सबनी के अमल दी तौफीक दे हिन वक्त
पाकिस्तान जे बंदा हिंदुस्तान हमरो पियो सरहदुनि ते हालात कशीदा आहे ऐं हिन वक़्तु सारी क़ौम खे मुत्तहिद थियण जी ज़रूरत आहे मुत्तफ़िक़ थियण जी ज़रूरत आहे फौज असांजी मुहाफ़िज़ आहे असीं सुता पिया आहियूं आराम सां निंड कयूं था सरहदुनि ते जागनि था असांजे वतन जी असांजे जानियुनि माल इज़त नंढनि बचनि जी हिफ़ाज़त असांजी फौज करे हिन ॾुखे वक़्त में असीं पंहिंजी पाक फौज सां गॾु हम हैरान करते हैं कि हम अपनी पाक अफवाज के साथ शाना पर शाना खड़े कौन है आप में से जो अपनी फौज के साथ खड़ा है पाकिस्तान पाकिस्तान हम अपने वतन से मोहब्बत रखते हैं और अपने वतन के लिए हम कोई भी कुर्बानी देने के लिए तैयार हैं क्या आप भी तैयार हैं जरूरत पड़ी तो हम अपने पाक अफवाज के साथ मैदान हमल में खड़े हो जाएंगे अगर अपनी जान भी कुर्बान करनी पड़े तो हम अपने वतन के लिए जान भी कुर्बान करेंगे और हम ये जो हुक्मरान हैं उनसे भी ये गुजारिश करते हैं कि खुदारा ये वक्त तकसीम करने का नहीं अभी कल जो एक फैसला सुप्रीम कोर्ट ने किया है जो कौम को तकसीम करता है अब क्या जरूरत थी ऐसे फैसले करने की ये वक्त है ऐसे फैसले करने का ये वक्त नहीं है ऐसे फैसलों करने का तो हम अपने हुक्मरानों से अपनी सुप्रीम कोर्ट से जो बाख्तियार इदारे हैं उनसे गुजारिश करते हैं कि खुदारा अपने वतन पर रहम करें एक दुश्मन ऊपर खड़ा है और आप ऐसे फैसले करते हैं जो कौम को तकसीम कर रहे हैं खुदारा ऐसे फैसले न करें कौम को मुत्तहिद करने की कोशिश करे और ये कौम इंशाअल्लाह सीसा पिलाई दीवार की मानिंद अपने अफवाज के साथ खड़ी रहेगी अपने वतन की हम हिफाजत करेंगे इंशाअल्लाह ताला अल्लाह हमारे वतन की हिफाजत फरमाए अल्लाह ताला हमारे वतन को दुश्मन के ये नापाक मंसूबों से महफूज रखे इंशाअल्लाह जुमा नमाज के बाद हम अपने वतन के लिए इज्तिमाई दुआ भी करेंगे बारकल्लाहु ली व लकुम फिल कुरानिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله ونشهد ان محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم ارحم امتي بامتي ابو بكر واشدهم في امر الله عمر واحياهم عثمان واقداهم علي سيد شباب اهل الجنه الحسن والحسين سيدة النساء اهل الجنه فاطمه سيد الشهداء حمزه اللهم اغفر للعباس ولده عباد الله إن الله أمركم بأمر عظيم قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم انصر الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فاشغله بنفسه واجعل كيده في ناره
واجعل تدبيره في تدميره. اللهم عليك بأعداء المسلمين، اللهم شتت شملهم وفرق جمعهم. اللهم اغفر لنا ولسائر المسلمين الأحياء منا والميتين، وصل اللهم على حبيبنا محمد وآله وصحبه أجمعين. قال الله: إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم وادعوه يستجب لكم، ولذكر الله تعالى أعز وأجل وأهم وأعلى وأولى وأكبر، والله يعلم ما تصنعون.